हम ख़बर सां जामशोरे में ॿ ॾींहं अॻु पुर मज़ाहमत ते ज़ख़्मी थियल सिंध यूनिवर्सिटीअ जे इंग्लिश डिपार्टमेंट जो शागिर्द हुज़ैफ़ा पठान अस्पताल में ज़ख़्मनि ॾांहुं सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। ॿ ॾींहं अॻु आरबीबी कॉलोनी भरिसां फौरन फुर दौरान मज़ाहमत करण ते शागिर्द हुज़ैफ़ा पठान खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो हुयो। ज़ख़्मी थियल शागिर्द ॿ ॾींहं अस्पताल में ज़िंदगी मौत जी जंग विढ़ंदे दमधणी हवाले कयो। शागिर्द जो लाश पोस्टमार्टम खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। संदसि मड़ घर पहुचण ते कोहराम अची वियो, जंहिं ते इलाइक़े में सोग जी लहर छाइजी वई आहे। इंतिहाई ॾुखोईंदड़ ख़बर खां वांखिया ॻाइॾियूं पिया त जामशोरे में ॿ ॾींहं अॻु पुर मज़ाहमत ते ज़ख़्मी थियल सिंध यूनिवर्सिटी जे इंग्लिश डिपार्टमेंट जो शागिर्द हुज़ैफ़ा पठान अस्पताल में ज़ख़्मनि ॾांहुं सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। ॿ ॾींहं अॻु आरबीबी कॉलोनीअ भरिसां फौरन फुर दौरान मज़ाहमत करण ते शागिर्द हुज़ैफ़ा पठान खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो हुयो। ज़ख़्मी थियल शागिर्द ॿ ॾींहं अस्पताल में ज़िंदगी ऐं मौत जी जंग विढ़ंदे दमधणी हवाले कयो। शागिर्द जो लाश पोस्टमार्टम खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। संदसि मड़ घर पहुचण ते कोहराम अची वियो, जंहिं ते इलाइक़े में सोग जी लहर छाइजी वई आहे। जामशोरे में ॿ ॾींहं अॻु पुर मज़ाहमत ते ज़ख़्मी थियल सिंध यूनिवर्सिटीअ जे इंग्लिश डिपार्टमेंट जो शागिर्द हुज़ैफ़ा पठान अस्पताल में ज़ख़्मनि ॾांहुं सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। ही इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। जामशोरे में ॿ ॾींहं अॻु पुर मज़ाहमत ते ज़ख़्मी थियल सिंध यूनिवर्सिटी जो इंग्लिश डिपार्टमेंट जो शागिर्द हुज़ैफ़ा पठान अस्पताल में ज़ख़्मनि ॾांहुं सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे जामशोरे में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फ़हद जावरी सां। जी फ़हद। जी बिल्कुल मिज़ा ही ॿ ॾींहं अॻु सिंध यूनिवर्सिटी जे इंग्लिश शोबे जो शागिर्द हुयो हुज़ैफ़ा पठान, जंहिंखे हथियारबंदनि पुर मज़ाहमत ते गोलियूं हणी ज़ख़्मी करे विधो हो, जेको अॼु जेको आहे ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। हिन वक़्तु जेको अस्पताल मां हुनजो मड़ आहे उहो घर आंदो वियो आहे। आरबीबी कॉलोनी वारे इलाइक़े में आंदल मड़ सबबि जेको आहे इलाइक़े में सोग वारी सूरत हाल आहे। वॾी तइदाद में जेके इलाइक़े वासी थोरे पाड़े वारा आहिनि उहे नौजवान जे घर वटि पहुची विया आहिनि ऐं हुन खां वापसि में जेको आहे हमदर्दी इज़हार करे रहिया आहिनि। तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु जेको नौजवान जे घर में आहे उहो कोहराम मतल आहे। हिन महिल पुलिस जेको आहे हिन वक़्तु ताईं का बि अॻु भराई न करे सघी आहे। हीउ जेको आहे पुर मज़ाहमत ते ॿ ॾींहं अॻु नौजवान खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो वियो, जेको अॼु अस्पताल में दमधणी हवाले करे छॾियो आहे। जी ठीकु आहे फ़हद, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी। हिकु ॿी आम ख़बर खां वांखिया ॻाइॾींदा त उर्दन जे बादशाह अब्दुल्ला तरफ़ां ग्लोबल इंडस्ट्रियल एंड डिफेंस सॉल्यूशंस जो दौरो कयो आहे। दौरे दौरान शाह अब्दुल्ला सां गॾु शहज़ादी सलमा ऐं आला सिविल तोड़े हथियारबंद फ़ौज जा ऑफिसर भी मौजूद हुआ। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर शाही मेहमाननि जी आजा कई। ISPR पारां जारी कयल बयान मूजिब दौरे दौरान शाह अब्दुल्ला के दिफ़ाई पैदावार टेक्नोलॉजी ग्लोबल इंडस्ट्रियल एंड डिफेंस सॉल्यूशंस की सलाहियतुनि ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई आहे। शाह अब्दुल्ला ऐं ॿियनि मेहमाननि गॾियल फायर पावर ऐं मैन्यूअर एक्सरसाइज़ जो भी मुशाहिदो कयो। डिफेंस सॉल्यूशंस की सलाहियतुनि ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। शाह अब्दुल्ला ॿियनि मेहमाननि गॾियल फायर पावर ऐं मैन्यूअर एक्सरसाइज़ जो मुशाहिदो कयो। ही अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। उर्दन जे बादशाह अब्दुल्ला तरफ़ां ग्लोबल इंडस्ट्रियल एंड डिफेंस सॉल्यूशंस जो दौरो कयो आहे। दौरे दौरान शाह अब्दुल्ला सां गॾु शहज़ाद सलमा ऐं आला सिविल तोड़े हथियारबंद फ़ौज जा ऑफिसर भी मौजूद हुआ। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर शाही मेहमाननि जी आजा कई। ISPR पारां जारी कयल बयान मूजिब दौरे दौरान शाह अब्दुल्ला के दिफ़ाई पैदावार टेक्नोलॉजी ऐं ग्लोबल इंडस्ट्रियल एंड डिफेंस सॉल्यूशंस की सलाहियतुनि ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। उर्दन जे बादशाह अब्दुल्ला तरफ़ां ग्लोबल इंडस्ट्रियल एंड डिफेंस सॉल्यूशंस जो दौरो कयो आहे। सिंध यूनिवर्सिटी जामशोरो जे GM बॉयज़ हॉस्टल में गीज़र मां बाहि लॻण सबबि शागिर्द सड़ी ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मी थियल शागिर्द अब्दुल कदीर खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते संदसि हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। सिंध बॉयज़ हॉस्टल में गीज़र नाकारा हुजण ख़िलाफ़ शागिर्दनि एहतिजाज कंदे इंतिज़ामिया ख़िलाफ़ तहरीक हलाइण जो चितार ॾिनो आहे। सिंध यूनिवर्सिटी जामशोरे जे GM बॉयज़ हॉस्टल में गीज़र मां बाहि लॻण सबबि
शागिर्द सड़ी ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मी थियल शागिर्द अब्दुल कदीर के तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते संदसि हालत गणती जोगी ॿुधाई पियो वञे। सिंध बॉयज़ हॉस्टल में गीज़र नाकारा हुजण ख़िलाफ़ शागिर्दनि एहतिजाज कंदे इंतिज़ामिया ख़िलाफ़ तहरीक हलाइण जो चितार ॾिनो आहे। कंडियारू भरिसां फोरू सेपको मुलाज़िम खां मोटरसाइकिल ऐं 82,000 रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया आहिनि। ॻोठ छितल स्टाफ वटि 3 सेपको मुलाज़िम फोरू हिज़बुल्ला पीरज़ादो खां फुरलुट करे फरार थी विया। वाक़े ख़िलाफ़ पीरज़ादा बिरादरी ऐं वापडा मुलाज़िमनि समेत सवे शहरनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे थारूशाह लिंक रोड ते धरणो हयो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त कंडियारे में बदमनी उरूज ते पहुची चुकी आहे। फुरूं ऐं धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। मुज़ाहिरीन SSP नौशेर फिरोज़ खां वाक़े जो नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो आहे त फोरन खे गिरफ़्तार करे फुर थियल मोटरसाइकिल ऐं रक़म वापसि ॾियारी वञे। आम ख़बर ही अवां खे ॾियूं पिया। कंडियारू भरिसां फोरू सेपको मुलाज़िम खां मोटरसाइकिल ऐं 82,000 रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया आहिनि। ॻोठ छुतल स्टाफ वटि 3 सेपको मुलाज़िम फोरू हिज़बुल्ला पीरज़ादो खां फुरलुट करे फरार थी विया। वाक़े ख़िलाफ़ पीरज़ादा बिरादरी वापडा मुलाज़िमनि समेत सवे शहरनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे ठारूशाह लिंक रोड ते धरणो हयो। कंडियारू भरिसां फोरू सेपको मुलाज़िम खां मोटरसाइकिल ऐं 82,000 रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया आहिनि। ॻोठ छतल स्टाफ वटि 3 सेपको मुलाज़िम फोरू हिज़बुल्ला पीरज़ादो खां फुरलुट करे फरार थी विया। वाक़े ख़िलाफ़ पीरज़ादा बिरादरी वापडा मुलाज़िमनि समेत सवे शहरनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे ठारूशाह लिंक रोड ते धरणो हयो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त कंडियारे में बदमनी उरूज ते पहुची चुकी आहे। फुरूं ऐं धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। ख़बरुनि अपडेट जे सिलसिले खे जारी रखंदासीं हिन ब्रेक खां पोइ।